जय झूलेलाल दोस्तों। असां सभिनी सिंधी संत श्रोमणी व अमर शहीद भगत कंवरराम जी के नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो ॻाईंदे त ज़रूरु ॿुधो ई आहे। उन्हनि सां गॾु उन्हनि जी गायकीअ में उन्हनि खे हमेशह ई साथ ॾींदे ॿुधो आहे सारंगी, सिंधी सारंगीअ खे, जेका इन ॻाल्हि जो बिल्कुलु हिकु साबिती आहे त अॻूणे वक़्त में सिंधी सारंगी असांजे सभ्यता जो हिकु अहम हिसो हुई। त छो न पंहिंजी नई जनरेशन खे असां पंहिंजे इन संगीत वाद्य सां अवगत करायूं त अचो गॾिजी मल्हायूं सिंधी सारंगी दिवस। जी हा दोस्तों, 27 जून ते सिंधी सारंगी दिवस मल्हाए करे पंहिंजे नई यंग जनरेशन खे इहो फ़ख़ुर सां ॿुधायूं त हा, सिंधी सारंगी ई त आहे असांजो पंहिंजो सिंधी संगीत वाद्य। त विसारींदा न 27 जून सिंधी सारंगी दिवस। जय झूलेलाल।